नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो जाम खां ख़बर ॾींदा हलूं त शागिर्द यूनियन जे बहाली लाइ यूथ एक्शन कमेटी तरफ़ां ज़री यूनिवर्सिटी टंडो जाम खां जागृता मुहिम जी शुरूआत कई वई। यूथ एक्शन कमेटी चेयरमैन सिंधु नवाज़ घांगरो सोहेल भुट्टो जी अॻुवाणी में ज़री यूनिवर्सिटी में शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि तरफ़ां जागृता रैली कढी नारेबाज़ी कई, जॾहिं त लेक्चर प्रोग्राम पिणु कयो वियो। इन मौक़े ते यूथ एक्शन कमेटी चेयरमैन सिंधु नवाज़ घांगरो सोहेल भुट्टो ऐं ॿियनि अॻुवाणी ख़िताब कंदे चयो त शागिर्द यूनियन जी बहाली लाइ सरकार तरफ़ां 3 महीने जो वक़्तु घुरियो वियो आहे ऐं सरकार जी शागिर्द यूनियन जी बहाली लाइ कोशिशूं वठणु ख़्वाहिश आहिनि ॻाल्हि आहे, पर शागिर्द यूनियन जी बिल में केतिरा ई मसइला आहिनि। बिल में सुधार आणण जी ज़रूरत आहे। हिननि चयो त शागिर्द यूनियन जी बहाली वारे बिल में सुधार आणण लाइ अङारे ॾियारे ते सिंध असेंबली में घुरायो वियो, जिते तजवीज़ूं पेश कयूं वेंदियूं। हिननि चयो त सिंध जी तइलीमी इदारनि में शागिर्दनि सां अनेक बुनियादी मसइला आहिनि, जेके हल करण लाइ पिणु शागिर्द यूनियन जे बिल में कानून साज़ी कई वञे त जीअं शागिर्द जा बुनियादी मसइला हल थी सघनि ऐं तइलीमी इदारनि में बहितर तइलीम दोस्त माहौल जुड़ी सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।